सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 19 ॾींहं बि लॉकडाउन जारी रहियो, जॾहिं त इत्तमाम ते पाबंदी करे मुख़्तलिफ़ शहरनि में निमाज़ूं घरनि में अदा कयूं वयूं। हैदराबाद में सिंध हुकूमत पारां लॉकडाउन ऐं इत्तमाम ते पाबंदीअ जे ऐलान खां पोइ शहर मुकमिल तौर बंदि रहियो, जॾहिं त इत्तमाम ते पाबंदी करे माण्हुनि निमाज़ पंहिंजनि घरनि में अदा कई। ठटे ज़िले जी साहिली पट्टी, गाढ़ो, बघाण, केटी बंदर समेत ॿियनि इलाइक़नि में 19 ॾींहं बि शहर मुकमिल तौर बंदि रहियो, जॾहिं त पाक आर्मी ऐं पुलिस जे जवाननि शहरनि में गश्त जारी रखियो। होॾां मस्जिदनि में माण्हुनि बाजमायत निमाज़ अदा करण ते पाबंदीअ ते अमल कंदे निमाज़ घरनि में अदा कई। डिगड़ीअ में बि 19 ॾींहं लॉकडाउन सबबि रोड रस्ता वीरान नज़र आया, जॾहिं त 12 वॻे खां 3 वॻे ताईं मुकमल लॉकडाउन ते अमल कराइण लाइ SHO डिगड़ी पुलिस नफ़री साण करे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त करे माण्हुनि खे घरनि ताईं रहण जी अपील कई। टंडे आदम में बि 19 ॾींहं लॉकडाउन रहियो, जंहिं सबबि मंझंदि जो 3 कलाकनि लाइ शहर जा कारोबारी मर्कज़ ऐं ट्रांसपोर्ट मुकमल बंदि रही। होॾां मस्जिदनि में जुमे निमाज़ जे इत्तमाम ते पाबंदीअ करे माण्हुनि घरनि में निमाज़ अदा कई, जॾहिं त लॉकडाउन ते अमल कराइण लाइ पुलिस शहर जो गश्त कंदी रही। सुई गैस में बि 19 ॾींहं शहर में मुकमल लॉकडाउन रहियो, जॾहिं त 12 वॻे खां 3 वॻे ताईं शहर में मुकमल लॉकडाउन कयो वियो। होॾां पुलिस एहलकारनि शहर जो गश्त जारी रखियो। टंडे गुलाम हैदर में बि 19 ॾींहं मुकमल लॉकडाउन रहियो, जॾहिं त लॉकडाउन सबबि मुतासिर थियल पोरियत बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। ॻोठ आचार ख़ास केलीअ जे रहवासियनि मास्तर चंदोमल, मीर हसन मलाह, पीर बख्श सोलंकी ऐं ॿियनि पारां राशन ॾियण लाइ एहतिजाज कयो वियो। खिपरे में बि 19 ॾींहं मुकमल लॉकडाउन रहियो, जॾहिं त 12 वॻे खां 3 वॻे ताईं खिपरो पुलिस रेंजर्स जी मदद सां खिपरो शहर खे मुकमल बंदि कराए छॾियो, जॾहिं त लॉकडाउन सबबि ॾियाड़ीदार बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। चंबड़ में बि सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस खां बचाव लाइ कयल लॉकडाउन 19 ॾींहं जारी रहियो, जॾहिं त मंझंदि जो 3 कलाकनि लाइ शहर खे मुकमिल बंदि करायो वियो। होॾां जमायत सां निमाज़ पढ़ण ते पाबंदी करे शहरियनि निमाज़ घर में अदा कई, जॾहिं त SHO चंबड़ इम्तियाज़ अली डोमकी पुलिस नफ़री साण करे शहर जो गश्त करे शहरियनि खे घरनि में रहण जी हिदायत कई। ॿिए पासे मज़दूरी करे पंहिंजनि बचनि जो पेट पालींदड़ पोरियत तबिको लॉकडाउन सबबि परेशानीअ में मुब्तला थी वियो आहे। नवाबशाह में बि सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस खां बचाव लाइ लॉकडाउन 19 ॾींहं जारी रखियो वियो, जॾहिं त ॾियाड़ी ते कम कंदड़ मज़दूरनि पारां बुखुनि मां पाह थी एहतिजाज कयो। पोरियतनि इमदाद, अयूब, मोहरम जमाली ऐं ॿियनि पारां एहतिजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जा मज़दूर आहियूं, जेके ॾियाड़ी ते रोज़ कमाए बचनि जो पेट पालींदा हुआसीं, पर गुज़िरियल 19 ॾींहनि खां लॉकडाउन हुजण करे हू बेरोज़गार थी घर वेठा आहिनि। हुननि चयो त सिंध हुकूमत पारां राशन असां ॾियाड़ी ते कम कंदड़ मज़दूरनि लाइ ॾिनो वियो आहे, पर उहो राशन मनपसंद माण्हुनि ऐं सरहदी वारनि खे ॾिनो पियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।